असांजो सूली भल सिंगार करे मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं होशू जा ललकार करे। सिंधु देश मुक़दरा रेबर सिंध साईं जी एम सैयद रेबरा मुंहिंजे पार्टी जा अॻवान ज़िला नौशहर फिरोज जा जसकम जो सदर भाई माबख्श उमरानी, साल के सदर हाकिम शेख, जसकम यूनिट बशीर खान जो सदर भाई नाम गुल मरी ऐं हिते गॾु थियल मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो जीअं सिंधु देश जीअं साईं जी एम सैयद। जीअं त दोस्तो जेका अॼु इहा रैली दरिया खान शहर में जेका कढी वई आहे इहा कालाबाग डैम ऐं दारियाबाद गारी जे ख़िलाफ़ु आहे त जेके रियासत चवे थी हिते असां कालाबाग डैम ठाहींदासीं, इहो न सिर्फ़ु जीअं सिंध क़ौमी महाज या जीअं सिंध जो मसइलो आहे, इहे सॼे सिंध जे सूबे जो मसइलो आहे, सॼी सिंधी क़ौम जो मसइलो आहे। असां इहो उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जेको इहो डैम आहे इहो कंहिं बि सूरत में असांखे मंज़ूरु न आहे। जेकॾहिं इहो डैम ठहियो बि सही त सिंधी क़ौम जे लाशनि जे मथां ठहंदो ऐं ॿी सूरत में असां इहे रियासत खे ॿुधायूं था त असांखे जेकी दारियाबाद गारी आहे सिंध जे अंदरि इहा बंदि कई वञे, असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। जीअं सिंधु देश जीअं रेबर सिंध जी एम सैयद।